कंदकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचड़ कंदकोट लगे नए सिर तामीर थींदड़ ज़ोरगढ़ लिंक रोड में नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियण लॻो। ॻोठाणनि जो ठेकेदार अब्दुल करीम मज़ारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिब कंदकोट लगे ज़ोरगढ़ ॻोठ मिठल खान जखरानी हाजी भाई खान ऐं ॻोठनि जे रहवासियुनि पारां नए सिर तामीर थींदड़ ज़ोरगढ़ लिंक रोड में नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियण लॻो। ॻोठाणनि जो ठेकेदार ख़िलाफ़ एहतजाज। ज़ोरगढ़ में लिंक रोड जो मरम्मती कम में नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियण ख़िलाफ़ ॻोठाण नियाज़ अहमद जखरानी, तारिक अली जखरानी, ज़ाहिद अली, जीएल अताउल्लाह ॿियनि जो रोड में नाक़िस मटीरियल इस्तेमाल करण ख़िलाफ़ ठेकेदार ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि जो वधीक चवणु आहे त ठेकेदार अब्दुल करीम मज़ारी तामीर थींदड़ रोड में डामर ऐं पत्थर घटि ऐं नाक़िस क़िस्म जा इस्तेमाल करे रहियो आहे। हुकूमत जे 5 साल मुदो पूरो थियण बैदि क़िस्मत सां रोड ठहियो आहे, जंहिं में बि ठेकेदार रोड्स खाते जे अमलदारनि सां मिली भगत करे रोड में नाक़िस मटीरियल इस्तेमाल करे वियो आहे, जेको ठहण बैदि 1 महीने में टुटी वियो ऐं अवाम जा 14 करोड़ ॿुॾी विया। उन्हनि सिंध हुकूमत डीसी कश्मीर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त फ़ौरन नोटिस वठी तसली बख़्श कमु कराए वञे ऐं ठेकेदार अब्दुल करीम मज़ारी ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।